Welcome to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते CCI जो अॼु ई इजलास तलब। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमून चयो आहे त CCI जो इजलास बम्बई ते थियणो हो, पर सिंध हुकूमत जी दरख़्वास्त ते अॼु तलब कयो वियो आहे। वॾो वज़ीर अॼु इस्लामाबाद वेंदो। इंशाअल्लाह केनालनि जो मामिलो अॼु ई हल थी वेंदो। सिंध हुकूमत पुरमन एहतजाज जे हक़ खे तस्लीम करे थी। एहतजाज ते वेठल वकील पुरमन रन ऐं पंहिंजे आसपास वेठल शरपसंदनि ते नज़र रखनि। दरख़्वास्त आहे त अफ़वाहनि ते ध्यानु न ॾिनो वञे। सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त पुरमन एहतजाज कंदड़नि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी। केनाल लिथा ऐं पुलिस जी एहतजाजी कैंप्स ते चढ़ाइनि ख़िलाफ़ वकीलनि पारां सॼी सिंध में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। अदालतुनि जा दरवाज़ा बंदि। पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि जी दाख़िला ते पाबंदी। वकीलनि पारां धरना हणी केनाल्स ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। कराची में वकीलनि सिटी कोर्ट जा मुख्य दरवाज़ा बंदि करे छॾिया। मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास में अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। मिठी ठट्टो, सांगड़, दादू, खेरापुर ऐं नौशेरो फिरोज़ में वकीलनि पारां अदालती कार्रवाइनि जो बाइकाट करे मुज़ाहिरा। उमरकोट, कंबर, शहदाद कोट, कशमोर ऐं कंधकोट समेत ॿियनि शहरनि में अदालती कार्रवाइयूं मुअतल। वकीलनि पारां मुज़ाहिरा करे केनालनि ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। अदालतुनि में पुलिस एहलकारनि जी दाख़िला ते पाबंदी। बबलोए बाईपास ते लॻल धरणो। 11 ॾींहं में दाख़िल वकीलनि समेत सियासी, समाजी, मज़हबी, क़ौमप्रस्त अॻवाननि ऐं कारकुननि जी वॾी अंग में शिरकत। औरतूं ऐं बाड़ा बि शरीक। दरिया ते धाड़ो। नामंज़ूर केनाल समूरा। नामंज़ूर नारनि जी गूंज। सिंध जी कुंडकुड़ खां काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो बि जारी। कमू शहीद, कंदकोट ऐं मलीर में बि धरना जारी। सिंध जो पंजाब ऐं बलूचिस्तान सां रोड राब्तो काटा। अॻवाननि चयो त बिना देरि नोटिफिकेशन जारी कयो वञे। ऐं तकरारी केनाल लिथा ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल। नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में मुज़ाहिरा, रैलियूं, मार्च ऐं धरना। केनाल नामंज़ूर जा नारा। ॾहरकी में क़ौमी शहरा ते धरणे सबबु ट्रैफ़िक मुअतल। नौशेरो फिरोज़ में सियासी, समाजी ऐं क़ौमप्रस्त धुरियुनि पारां क़ौमी शहरा ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। मोरो में सियासी, समाजी ऐं क़ौमप्रस्त धुरियुनि पारां क़ौमी शहरा ते कैंप लॻाए धरणो ऐं वियो, ट्रैफ़िक मुअतल। कंबर में पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि जो एहतजाज। सखरनि में शहरनि जो ख़ाली दिला खणी एहतजाज। ढोरो नारो, काज़ी अहमद, मीरपुर माथिलो ठुल ऐं नसीराबाद में बि मुज़ाहिरा करे केनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त जेसीं ताईं केनाल लिथा ख़तमु करण जो नोटिफिकेशन जारी न थींदो, एहतजाज जारी रहंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार माहिया काज़ी राबे। हेडलाइंस वाले ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं छाट ब्रेक खां पोइ।